नाज़रीन अस्सलाम वालेकुम। ATV न्यूज़ जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी मेयर का रिपोर्ट शामिल कयूं था। वाजिद अली मैसर 5 जुलाई 1977 ते जमहूरियत जो तख्तो ऊंधो करण खिलाफ PP तालका मेयर PP सिटी मेयर तरफा कारो ॾींहुं मल्हायो। PP तालके मेयर में सीनियर नायब सदर सरदार बाबर खान, सोहेल जमील, भाईसर शम्स मेयर, MD मुनीर लाशारी अबियन जी अगवाणी में रैली कढी वई। बाउन ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में झंडा ऐं बैनर खणी सिंध प्रेस क्लब मेहर ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वक़्त जे जनरल ज़िया क़ाइदी अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे चूंडियल हुकूमत जे राताओ हणी क़ैद करे जेल मोकिलियो वियो। क़ाइदी अवाम जे मथां कूड़ा केस दाख़िल करे अदालती क़त्ल कयो वियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो क़त्ल कराए ग़रीब मिस्कीन माण्हुनि जे अरमाननि जो क़त्ल कयो। असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ख़िराज तहसीन अक़ीदे जो सलाम पेश कयूं था। रैली में अली अकबर खोसो, सैयद हुब्दार शाह, माशूक अली सुमरो, अब्दुल हमीद खोसो, नसरुल्लाह सोलंगी, वाजिद अली मैसर, दीदार अली गोरड़, सीनियर वर्कर अर्ज़ महमद मैसर ऐं वॾे तादाद में PP वर्करनि शिरकत कई।